ज़हर ज़िंदगी सौट हींअर जेको शादीअ जो सामान वठी आहियां उहो नूर जे घरां शाम खणी अचिजां। सामान त शाम नूर जे घरां खणी ईंदुमि, पर छा तूं सच में नूर सां निकाह कंदीअ? सौट नूर सां निकाह थियण खां पोइ हुनजी समूरी मिल्कियत पंहिंजी थी वेंदी। शादी जे ॿिए ॾींहं ताईं हुनखे खाधे में ज़हर ॾेई पूरो करे छॾिजां। ईअं ई कंदुसि सौट, ईअं। जेको न शहर मां ज़हर वरितो उहो काॾे कई? सौट खीसे में ई बोतल पियल आहे। सौट आई त हण खण न। हा सौट, जेको ज़हर पीअंदो उहो मच्छी वांगे फतकंदो। इन ज़हर खे हथी को करे रखजां, मत गुम करी कम ईंदो। सौट ज़हर हथी को आहे। तो मूंखे का बि हक़ीक़त न ॿुधाई, पर ओठे मूंखे सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे। छा ॿुधायो आहे ओठे? ओठे मूंखे ॿुधायो आहे त मुंहिंजे पीउ ऐं भेण जो क़ातिल तूं आहीं, ऐं हाणे तोखे मुंहिंजे हथां केरु बि बचाए न सघंदो। ख़ुदा जे वास्ते पर मूंखे माफ़ कर मूंखे। मां पंहिंजी न्याणी जे क़त्ल खां पोइ होश विञाए वेठो हुयुसि, दफ़ा अंधो थी वियो हुयुसि। होश विञाए इहो क़दम कयुसि। इन ॾोह में ओठो मूंसां बराबरि जो शरीक आहे। पुटु थोरो सोच, मां अकेलो भला तुंहिंजे पीउ ऐं भेण खे कीअं थो मारे सघां? जेकॾहिं मां ॾोही आहियां त पोइ ओठो बि ॾोही आहे, उनखे बि बराबरि जी सज़ा मिलणु घुरिजे। अहमद, तोखे माफ़ी मिलंदी, पर हिकु शर्त ते तोखे माफ़ी मिलंदी। रबना, तुंहिंजा मूंखे हर शर्त क़बूल आहे, रुगो मूंखे माफ़ी ॾे। ओठो गफ़ार ख़ान जी क़ैद में आहे ऐं उनखे उतां आज़ादु कराइणो आहे, ऐं इन कम में तोखे मुंहिंजी मदद करणी पवंदी। जेकॾहिं तो मुंहिंजी मदद न कई त पोइ मां तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि। रबना, मां वाइदो थो कयां त इन कम में मां तुंहिंजी मदद कंदुसि। हितां वापसि वञण खां पोइ जेकॾहिं तोखां कोई पुछे त एतिरा ॾींहं किथे आहीं, त पोइ तूं छा चवंदे? रबना, इहो तुंहिंजे मथां इल्ज़ाम कोन लॻंदो, छो त मां कूड़ हणण जो माहिर आहियां। तूं रुगो मूं हथ कढो। अहमद, तूं वञ, पर यादि रखजांइ, जेकॾहिं ओठे खे छॾाइण में तूं मुंहिंजी मदद न कई त पोइ मां तोखे वरी ॿधी खंभे खणी ईंदुसि। मां कोशिशि कंदुसि रबना, कोशिशि कंदुसि मां। उथो। ठीजा अवां जे ॿार आमिर खे गोली कई आई आहिनि। चवनि था त कमाल खान एॾो ख़राब थी वियो आहे छा जो पंहिंजनि खे ई मारे थो? कमाल खान त शुरूअ खां ई अहिड़ो हूंदो हो, पर वॾो साईं हमेशह हुनखे सम्झाइण जी कोशिशि कंदो आहे, पर हाणे त सम्झाइण खां बि ॻाल्हि ॻरी थी वई आहे। न सम्झंदो छा कमाल खान खे मारे छॾींदा? ज़ाहिर आहे ईअं ई थींदो। पोइ तमामु ग़लति थींदो जीजान, कमाल खान खे सम्झणु घुरिजे। कमाल खान सम्झे हा त ही खानदान बर्बाद न थिए हा। हिन खानदान खे बर्बादीअ ते पहुचाइण वारो कमाल खान ई आहे। तमामु जल्द हुन खानदान जो नालो ऐं निशान मिटिजी वेंदो। तुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त हाकिम खान ॻाल्हियूं करण थो चाहे? जी सरकार, इन करे त मां हिते आयो आहियां। ॻाल्हियुनि लाइ त मां तव्हां ॾे ॿ चकर आयुसि, पर तव्हां नज़र अंदाज़ करे छॾियो ऐं पोइ मुंहिंजी औताक ते अची हमिलो करे तव्हां पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो कयो। हाणे ॻाल्हियुनि लाइ तव्हां पंधु छो था कयो? या वरी उन में बि तव्हांजी का साज़िश लिकल आहे? ख़ुदा ॼाणे थो, तव्हांजी औताक मथां हमले जे लाइ हाकिम खान न चयो हुयो, पर असांजे माण्हुनि खे कमाल खान गुमराह करे वठी आयो। जॾहिं तव्हांजा हमरा हाकिम खान जे चवण में ई कोन्हनि त पोइ ॻाल्हियुनि करण मां नतीजो कहिड़ो निकिरंदो? ॻाल्हियुनि खां पोइ
वरी जेकॾहिं कमाल खान असां गॾिजी तव्हांजे हमराहनि असांजे मथां हमिलो कयो त पोइ उनजो ज़िम्मेवार केरु हूंदो? तंहिं करे कमदार तव्हां सां ॻाल्हियूं कोन थींदियूं, ओसि ताईं ॻाल्हियूं कोन थींदियूं जेसि ताईं तव्हां कमाल खान खे मुंहिंजे हवाले नथा कयो। हर मसइले जो हल ॻाल्हियूं ई हूंदियूं आहिनि सरकार। थी सघे थो त ॻाल्हियुनि खां पोइ कमाल खान तव्हांजे हवाले कयूं। कमदार हाणे इहे ॻाल्हियूं करणु सखणो दोखो ई आहे, ॿियो कुझु बि न आहे। धोखो न थींदो सरकार। आख़िरी चकर तव्हांखे असांजे रईस जे मथां इतबार करिणो पवंदो। ठीकु आहे, वरी बि मां पंहिंजे ॻोठ वारनि जी भलाईअ ख़ातिर ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहियां, पर ॻाल्हियूं न तव्हांजी औताक ते थींदियूं न मुंहिंजी औताक ते थींदियूं। ॻाल्हियूं कंहिं विच वारी जाइ ते कंदासीं। ठीकु आहे सरकार, सुभाणे असां बि अची वेंदासीं ऐं तव्हां बि अची वञो। उमेद आहे त मसइलो हल थी वेंदो। आख़िरी मौक़ो आहे, जेकर हिन मौक़े ते बि पाण में न निबिरियासीं न त पोइ अहिड़ी बाहि ॿारींदुसि जंहिं बाहि में ॿई धुरियूं सड़ी रख जो ढेर बणिजी वेंदियूं। पुट हितां जो माहौल कॾहिं बि ठीकु कोन थींदो। इन करे असांखे हाणे हलणु घुरिजे। वापसि वयुसि त रईस इहो सम्झंदो असां बुज़दिलनि वांगुरु भॼी निकिता आहियूं। इन करे जेसि ताईं हितां जो माहौल ठीकु नथो थिए त हितां नाहे निकिरणो। वारिस हितां जा जहिड़ा सालनि खां वठी हलंदा था अचनि ऐं न ॼाण त केतिरा साल हलंदा, पोइ छा असां हिते ई हूंदासीं? हा कुंज, ही ओसी ताईं हितां न वेंदो जेसि ताईं ओठे जो सिर न खणंदो। जेकॾहिं ओठे जे सिर खणण जी ॻाल्हि हुजे हा त ओठो हथीको आहे, अॼु ई सिर खणी सघांसि। असल मसइलो आहे कमाल खान जो। जेसि ताईं उहो हथु नथो अचे तेसि ताईं ओठो क़ैद में ई रहंदो। ख़ुदा कंदो तव्हां सभिनीनि खे सुरमो पाराए तव्हांजी अखियुनि में मिर्चूं विझी तव्हांजे साम्हूं ओठो निकिरी हलियो वेंदो ऐं तव्हां उते वेठा पंहिंजा मुंहुं पीटींदव। भाई तूं असांजा ज़ोर आहीं, ख़ुदा जे वास्ते असांखे माफ़ी ॾे। तव्हां राति ॾींहुं ओठे खे पिटियो अथव ऐं मां माठ करे वियां। जेकॾहिं मां ओठे जी ॻाल्हि कयां त इन पोड़े खे मिर्चूं थियूं लॻनि। अञा चओ था त मुंहिंजो अंदरि ओठे खां ठरियल आहे। बाबा हिन माई जूं ॻाल्हियूं डंब ॾियण जे बराबरि आहिनि। तूं इन सां कॾहिं बि पहुची न सघंदे। हा हिन सां मतिलबु मुंहिंजी तोपाज़ारी आहे। जेकॾहिं रब न तोखे अगवा न कयो त पोइ एतिरा ॾींहं तूं किथे गुम आहीं? कालू रबन जे ख़ौफ़ खां ॻोठु छॾे वियुसि। जीअं माहौल थधो थियो त मोटी आयुसि। पर हिते त माण्हू चवनि पिया त तूं रबन जे रुख चढ़ी वियो हुए। रबन थोरो पुछाणो करे हथु कढियो, पोइ खणी मूं आ कई। कुझु ॾींहं ॻोठु हुयुसि ऐं अॼु वरी वापसि आयो आहियां। रबन तोखां कहिड़ी पुछा कई? पंहिंजे पीउ भेण जे कातिल जे बारे में मुंहिंजे मथां शक कयो हुयईं। पोइ मूं रबन खे चयो त बाबा असां आहियूं सही जी खल। असांखां खून करणु एतिरो परे आहे जीअं रेल खां पैंचर परे। ऐं पोइ वरी रबन सम्झी वियो त मूं ग़लति माण्हूअ में हथ विधा आहिनि। असल में इहो कमु आहे ई ओठे जो। इहा मूं बि ॻाल्हि रबन सां कई। पोइ रबन बि सम्झी वियो त इहो कमु ओठे ज़ालिम जो ई आहे। ओठो वॾो कमीनो शख़्स आहे ऐं मुंहिंजी न्याणीअ जो कातिल बि इहो ओठो ई आहे। ओठो हाणे पंहिंजे अंजाम ताईं पहुची चुको आहे। उन खां हाणे सभिनी मज़लूमनि जे खून जो हिसाबु सिधो कयो वेंदो। मुंहिंजी दिलि बि तॾहिं ई थधी थींदी जॾहिं सॼे ॻोठ जे साम्हूं वॾो रहियसि न ओठे खे सज़ा ॾींदो ऐं ओठे जो लाश ॻोठ वारनि जे पेरनि में तड़पंदो रहंदो। हा, अहिड़े ज़ालिम जो अंजाम ईअं ई चवणु घुरिजे। ही ज़ार वारी बोतल मां हिते थो रखां, जॾहिं बि वक़्तु आयो कमु ईंदी। छा माई फुल अचनी तूं नूरे सां ॻाल्हि कंदी? हा मुआ छो भला तोखे इतबार नथो अचे? पर इहो त तूं मूंसां ज़ुल्म थी करी। तोसां ज़ुल्म थिए तो थियण दे। तो जे सुनीअ सां शादी करे मां पंहिंजे पाण खे ज़ुल्म में त विझणु नथी चाहियां। पुट अमीर पंहिंजी सौट खे तूं सम्झा
काका मंज़ूर तूं सौर जी पचर छॾ 100 टे नूरे जी वाज जोड़ी ठांदी तूं कबाब में हॾी बणण जी कोशिश न कर हॾी न कबाब में उठ जो अॾो आहियां जेको नूरे ऐं तुंहिंजी सौट फुल अचणी जी निड़ी में फासी पवंदुसि। ओ मुआ खगा तू छा कंदी? आख़िर मां ज़ाल पी ख़ुदकशी करे छॾी। शौक़ सां ख़ुदकुशी कजा। मूं वसियत करे छॾी आहे कि मुंहिंजे खून जो इल्ज़ाम तुंहिंजे मथां लॻंदो मां असुल लछणी। मुआ असुल लछणी के धमकी न दे। तुंहिंजा अहिड़ा लक्षण ई न आहिनि जो सुलछणी तोसां शादी करे। पुट सुन न अॼु तव्हां चाचे खे बंदूक हली पुट उनखे दिलि चवंदी आहे त तुंहिंजी ॿई वठण जीरे कननि ताईं कयां। अरे जेॾी महिल चवंदो आहे न त चाचा बंदूक हणाए। चाचा सच में तू बंदूक हणण जहिड़ो आहीं पर सुणल जो वस नथो पुॼे त तोखे बंदूक हणी। बसि हाणे बसि घणी सियाणी न थी कन खोले ॿुधी छॾियो तव्हां ॿई ॼणा। सुभाणे मुंहिंजो सुलछणीअ सां निकाह आहे। तव्हां ॿई ॼणा उते अचिजो मंज़ूर जन वटि। घोट ऐं कुंवार जी सर्विस करे पुतऊं बाक़ाइदे तुलछननि सां ॼाणनि समेत हिते वठी ईंदासीं। चाचा सर्विस लाइ कारियूं घुरायूं जा गॾा गाॾो। अरे छोरा सर्विस करणी आहे मूड़ा ॿधणियूं आहिनि ऐं पेंट पाचा वॼाइणा आहिनि। अब बसि पोइ सस्ते में जेका बि सवारी थिए उहा ई खणी कजां। चाचा चाचा पोइ बि तोखे मज़ूर कराइण न पवंदा। हिकिड़ो तोखे कुल्हे ते खणे ऐं ॿियो माती खे। अरे रे थक सही छोरा। अरे तूं मुंहिंजे कुंवार खे कुल्हे ते खणी हिते पहुचाईंदे। हा सस्ते में कमु इहो ई थींदो न चाचा। ॿियो कहिड़ो थींदो? अरे सस्ती सवारी हथ कजां ऐं इज़त सां सर्किस कढी मुंहिंजी शादी कराए हिते मूंखे वठी अचिजो। पर हाणे ॻाल्हि ॿुधी छॾ जी करे हिन मुंहिंजी शादीअ में को मसइलो पैदा थियो न त इहा तो वारी टिकिन फुटबॉल वांगुरु लतुनि सां कुटींदोसीं। बाबा से सुभाणे गफ़ार ख़ान पहुची वेंदो ऐं असांखे बि सुभाणे हुते पहुचणो आहे। हाणे मसइले खे अॻिते वधायूं या कमाल ख़ान जो हथु गफ़ार ख़ान खे ॾेई इन मसइले खे हिते ख़तमु कयो। इहो तव्हांजो कमु आहे। बख्शो जी बाबा साईं। कमाल खान किथे आहे? पंहिंजे कमरे में आराम पियो करे। कमाल खान जे मथां नज़र रखणु तुंहिंजी ज़िमेवारी आहे। जेसि ताईं ॻाल्हियूं नथियूं निबरनि ऐं असां कंहिं रस्ते ताईं नथा पहुचऊं त कमाल खान तो वटि हूंदो। ॻोठ खां बि ॿाहिरि न निकिरे ऐं पोइ ईअं बि महसूसु न करे त मां पाबंद आहियां ऐं हिन मथां तव्हां पहरेदार ॾिठल हूंदो। बेफ़िक्र थी रहो बाबा साईं। इहो मूं हुनखे महसूसु करणु ॾिनो ई न आहे। बोलो जी बाबा साईं। ॻाल्हियुनि वक़्तु तव्हां जूं नज़रूं चईनी तरफ़ हुजनि। कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे रोकणु तव्हांजी ज़िमेवारी हूंदी। जी बाबा साईं ख़ुदा कंदो अहिड़ो वाक़ियो न ईंदो। खणी जो गफ़ार ख़ान बाराणी न कंदो पर ॻाल्हियूं निबेरण जी सूरत में गफ़ार ख़ान जे ॻोठ जो को सरपसंद माण्हू मसइले खे बिगाड़ण लाइ असां मथां कंहिं बि वक़्तु हू फायर करे सघे थो। इन्हीअ खे संभाल कमदार तुंहिंजी ज़िमेवारी आहे। हाज़ुर बाबा साईं। पामर तुंहिंजी ग़लतीअ जे करे साईं जे अॻियां मुंहिंजो कंध बि झुकी वियो। अदा तोखे ईअं न करणु घुरिजे आहे। उन वक़्तु अदी मां जज़्बात में हुयुसि। मुंहिंजो दिमाग़ु कमु कोन पियो करे त मां छा करण वारो हुयुसि। पर हाणे त तोखे ख़बर पइजी वई न त तूं केतिरो ग़लति कयो आहे। हा दी मूं ग़लति कयो। मुंहिंजी ग़लती तव्हांखे बि नज़र अचे थी ऐं साईं खे बि। ऐं जेका मुंहिंजी तज़लील थी उहा कंहिंखे बि नज़र नथी अचे। एतिरो कुझु थी वञण खां पोइ बि तुंहिंजे दिमाग़ में इहा ॻाल्हि नथी वञे। एॾो क्रोध पालणु सही नाहे। इहो ई क्रोध हो न जंहिं कमाल ख़ान खे इन हद ताईं पहुचायो ऐं हाणे वरी तूं हुनजे वर चढ़ी वियो आहीं। ना ई मां कमाल ख़ान आहियां ऐं ना ई कमाल ख़ान वारियूं ग़लतियूं कंदसि। बाक़ी इहो ॾुख त ज़रूरु रहंदो जेकर साईं प्यार सां मथे ते हथु फेराए आहे ऐं सम्झाए आहे पोइ शायदि ॾुख ख़तमु थी वञे आहे। साईं जे बदिले मां तुंहिंजे मथे ते हथु थी फेरियां। जेका बि ॻाल्हि तुंहिंजे दिलि में आहे न
पोइ पंहिंजे दिलि मां कढी छॾ। कमाल खान जो ख्याल कजांइ। हाणे कमाल खान जो गार्ड तूं पाण खे सम्झ। बेफ़िक्र रह, मां पंहिंजी ड्यूटी सम्झां थो। असां ॻोठ जे ॿाहिरां वञूं था, उतां जो ख्याल तोखे रखिणो आहे। बख्शू, तोखे हिकु दर संभालणो आहे ऐं असांखे 100 दर। ठीकु आहे, ही वठ दे। सरदार तव्हां हा बख्शू, मूं सम्झो त तव्हांखे निंड अची वई हूंदी। और तुंहिंजे सर जे मथां लामायण ॾींदी हुजे, छा उहो सुकून जी निंड सुम्ही सघे थो? पर कॾहिं कॾहिं निंड अची बि वेंदी आहे। तूं मूंखे इहो ॿुधाए त ॻाल्हियूं कहिड़ियूं थियूं? सुभाणे फ़ैसिलो आहे। थी सघंदो आहे विच रस्ते ते तव्हांजो हथु गफ़ार खान खे ॾिनो वञे ऐं इहो राज़ तव्हां खां लिकाइण लाइ मूंखे चयो वियो आहे। इन करे मां थो चवां त असां वटि सिर्फ़ु अॼोकी राति आहे, हितां निकिरी हलूं। कमाल खान भॼण वारो माण्हू आहे, तूं छा था कर? पाण खे करण ॾे, बाक़ी तोखे छा करणो इहो कमाल खान तोखे ॿुधाए थो। कालू तोसां मिलण न पियो ॾे, मां मिंथूं करे हिते तो वटि आयो आहियां। तुंहिंजे अचण सां या न अचण सां मूंखे को फ़ाइदो नथो पए। फ़ाइदो तोखे थींदो ओठा, तोखे आज़ादु कराइण जी प्लानिंग करे छॾी आहे। इन मां मक़सदु त तोसां ॿियो केरु शामिल आहे? रबन। इहो रबन मजनू पंहिंजी लैला लाइ ॾाढो परेशान हूंदो ऐं इहो सोचींदो हूंदो ओठे खे हितां आज़ादु कराईंदुसि ऐं पोइ वञी उते मीरा सां मिलंदुसि। अहमद, मूं छा सोचे रखियो आहे? वॾो कमीनो शख़्स आहीं ओठा। तूं हिकु ॿिनि ॾींहंनि में रपन सां मिली करे मूंखे हितां ॿाहिरि कढण जी कोशिशि कर। मां कोशिशि कंदुसि। मीरा! बराबरि न, छा थियो पुट? मीरा, मीरा वरी मुसीबत में आहे, उनखे मुंहिंजे सहारे जी ज़रूरत न तो न वञो। अम्मा मूंखे मीरा ॾे वञणो। बराबरि न, कुझु होश कर पुट। मीरा खे तूं किथे ॻोल्हींदे? इहो त तुंहिंजो बुरो ख्वाब हो। पर मीरा मुसीबत में आहे अम्मा। मालिक साईं हुन जी मुसीबतूं दूर कंदो। पुट ख़ुदा कंदो हू जल्द ख़ैरनि सां घर अची वेंदी। अम्मा, दादा बाबा नदी खां पोइ मां मीरा खे खोण नथो चाहियां। असांजो सॼो घर वीरान थी वियो। हाणे जेकॾहिं मीरा खे कुझु थियो न त ज़िंदा मां बि रही कोन सघंदुसि। मां सम्झां थी पुट, जेकॾहिं मीरा खे कुझु थियो त तूं जी न सघंदे, पर पुट जेकॾहिं तोखे कुझु थियो त मां कोन जी सघंदसि। असांजे घर जे मथां मालिक साईं अलाए कहिड़ा इम्तिहान रखिया आहिनि जो असांजी ज़िंदगी ज़हर थी वई आहे। ख़बर न आहे अञा केतिरो वक़्तु असांखे हिननि इम्तिहाननि मां गुज़रणो आहे। असां इम्तिहान ॾेई चुका। हाणे उन्हनि कमीननि खे इम्तिहान ॾियणो पवंदो जिन असांजी ज़िंदगीअ खे ज़हर बणायो आहे। हाणे मां उन्हनि जी ज़िंदगीअ खे ज़हर बणाईंदुसि। फुलछड़ी, मां आख़िरी भेरो चवां थो त पंहिंजी इज़त त हलाई वञ, न त मां चार पी छॾींदुसि। पोइ पी छॾ न ज़ाहिर, तोखे केरु रोकिया निभागा? मुंहिंजो खून तुंहिंजी गिची में पवंदो। मां मुंहुं ॾेई वठंदसि। पोइ पीआं चार। मां थोरो एक्शन में अच, एक्शन में। निभागी मञे ई नथी। बाबा मञी थी, तूं ज़हर पी छॾ। फुलछड़ी, मां वरी आख़िरी भेरो पुछां थो, चार मां पींदुसि। मुंहिंजो हर दफ़ा इहो ई चवणो हूंदो त वञी ज़हर पी। पिया? हाँ पी छॾ, पी छॾ। ॾाढो हाल आहे, इनमें आहे त पाणी न। मामा पी छॾ। त पोइ मां ही ज़हर पियां थो। बिस्मिल्लाह करे पी छॾ, को साह निकिरणु सवलो थोड़ी आहे। हा पियां थो। ए ॾिस,
चाही मोर सच में ज़हर पी वियो। जेको मां नूर लाइ ज़हर आंदो हो न उहो रखियो अंदर, उहो मोह पी वियो। आई मोर बचंदो ई कोन। छोरो जल्दी करो, ज़हर मूंखे मारे थो। शाबाश बाबा, अदा करी भली तूं करई। मामा ॿी अदा करे कि तूं घटि थो थिए थी। अरे बाबा जल्दी मूंखे अस्पताल पहुचायो। बाबा मामा, अरे छोरा जल्दी करा लो मुझो साहब। मुझे शादी कैंसिल थी वही रे, मुझे शादी कैंसिल थी वही। हिकिड़े तरफ़ रात जो हमलो था कनि, वरी ॾींहं जो ॻाल्हियुनि करण लाइ मिंथ मेड़ था कनि। मूं हुन मां अंदाज़ो लॻायो आहे त हाकिम ख़ान जी फितरत सफ़ा कमाल ख़ान जहिड़ी आहे। हिकिड़ो दफ़ो ॻाल्हियुनि लाइ हलूं था, जेकॾहिं ॻाल्हियुनि में कमाल ख़ान जो हथ असांजे हवाले कयूं त ठीकु आहे, न त पोइ उन्हनि सां झेड़ो कबो। बाबा साईं, असां झेड़े लाइ हर वक़्तु तयारु आहियूं, तव्हां रुगो हुकुम कयो। वारस इहो त मां बि ॼाणा थो त हू असां खां ॾाढा कोन्हनि, पर मां हरू भरू ग़रीब माण्हुनि जो रत वहाइण नथो चाहियां। बाबा साईं उहो असां सां ड्रामो खेॾनि पिया। इहे सभु चालू हिन कमाल ख़ान जूं आहिनि। जेकॾहिं हू चालू कनि था न त उन्हनि खे करणु ॾियो, पर असां कॾहिं बि ॻाल्हियुनि जा दरवाज़ा बंदि न कंदासीं। जेकॾहिं असां ईअं कयो त सुभाणे माण्हू चवंदा त हाकिम ख़ान ॻाल्हियुनि लाइ तयारु हुयो, पर गफ़ार ख़ान वारनि इनकार कयो, ऐं गफ़ार ख़ान ज़िद में अची नाहक रत वहायो। इहो सॼो इल्ज़ाम फिरीगिरीअ जे मुंहिंजे मथां पवंदो, ऐं ईंदड़ नस्ल मूं गफ़ार ख़ान खे हिकु ज़ालिम इंसान जी हैसियत में यादि कनि। उन करे मां ॻाल्हियुनि जो रस्तो कॾहिं बि बंदि न कंदुसि। आख़िरी चकर उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं था पंहिंजे मथां मयार लाहिण लाइ। तव्हां सभिनी खे गॾु कयो त पाण निकिता हलिया हलूं। हाज़ुर बाबा साईं। कालो तूं वारस जावेद तयारु थियो, बाक़ी ओताक अहमद जे हवाले था कयूं। ओठे जी रखवाली अहमद कंदो, ऐं हिते ॻोठ जा ॿ टे माण्हू ॿिया बि बीहारींदासीं। कमाल ख़ान हाल फ़िलहाल तव्हां कमरे में हलो, असांखे कुझु ॻाल्हियूं करणियूं आहिनि। ठीकु आहे, मां वञा थो कमरे। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजे ते बिहां मुनासिबु नथो लॻे त पोइ मां वञा। असांजे वञण खां पोइ कमाल ख़ान खे संभालणु तुंहिंजो ज़िम्मो आहे। बसि इहा ई कोशिशि रहे त कमाल ख़ान ओताक खां ॿाहिरि न निकिरे, इहो हिते ई रहे। हाज़ुर बाबा साईं, कमाल ख़ान ओताक में ई हूंदो, तव्हां बेफ़िक्र थी रहो। ऐं कमाल ख़ान बि सम्झी वियो आहे, हाणे हू अहिड़ो को क़दम बि न खणंदो। सम्झी वियो आहे त बहितरु आहे। असां इन ई जे मसइले जे करे हथ आहियूं ऐं कोशिशि कयूं था त इहो मसइलो हिते ई हल थी वञे ऐं कमाल ख़ान खे निकिरण जी वाट ई न मिले। बाबा साईं निकिरण जी कयो, वक़्तु थोरो आयो। ओॾा गफ़ार ख़ान बि निकिरी चुको आहे। वलू तोखे ऐं समूह खे मूं जेको सम्झायो आहे उन ते ई ख़्यालु रखिजो। हाज़र बाबा साईं, ख़ुदा कंदो को बि मसइलो न थींदो।
जेकॾहिं को मसइलो थियो उनखे मुंहुं ॾेई वठंदासीं बाबा साईं। त पोइ गाॾियूं कढो कवतार, असांखे मञिणो आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।